वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण है त मुल्क खिलाफ साज़िशूं कंदड़नि संदन मददगारनि जे ख़ात्मे जो वक़्तु अची वियो आहे। दुश्मन जा मददगार पाकिस्तान खे नुक़सान पहुचाइण लाइ साज़िशुनि में रुधल आहिनि ऐं मुल्क अंदरि ख़ासि तौर केपी में लिकी वेठल आहिनि। खेनि केपी बलूचिस्तान में थींदड़ साज़िशुनि बाबति चङे नमूने ॼाण आहे। दहशतगर्द जे ख़ात्मे लाइ जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल कई वेंदी। अफ़गानिस्तान मां थींदड़ दहशतगर्द हमलनि जो मुंहतोड़ जवाब ॾिनो वियो आहे। डिजिटल महाज़ ते पाकिस्तान खिलाफ ज़हर उगा छुपियो वञे। मुल्क खां ॿाहिरि जेकी एजेंट वेठल आहिनि उहे पाकिस्तान जा दुश्मन आहिनि। सोशल मीडिया ते हलंदड़ मुहिम वॾो चैलेंज बणिजी वियो आहे। डिजिटल दहशतगर्दी खे मोड़ण लाइ हर क़िस्म जा क़दम खणण जी ज़रूरत आहे। एपिक्स कमेटी जे इजलास में परदे में सोशल मीडिया ते वावेला कंदड़नि जो घेरो तंग करण जो फ़ैसिलो। सियासी ऐं फ़ौजी क़यादत में डिजिटल दहशतगर्दी खे सख़्तीअ सां मुंहुं ॾियण ते इत्फ़ाक़। एपिक्स कमेटी जे फ़ैसिले ते अमल शुरू। कुरम ज़िले में अमन कमेटियूं क़ाइम। पुलिस जी निगरानी में गाॾियुनि जो क़ाफ़िलो अॼु रवानो थींदो। 15 ॾींहनि अंदरि हथियार जमा कराइण जो वाइदो ऐं ख़ानगी बंकर ख़तम करण जे फ़ैसिले ते बि अमल थींदो। कुरम में दहशतगर्दी न पर ॿिनि ग्रुपनि में तकरार हली रहियो आहे। अमन क़ाइम करण लाइ गॾिजी दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कंदासीं। फ़ौज एफसी सिक्योरिटी एहलकार दहशतगर्दी जो मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। दहशतगर्दी जे मुक़ाबले में जवाननि खे शहीद कयो पियो वञे। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जूं ॻाल्हियूं। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी तरफ़ां अली अमीन गंडापुर जे एपिक्स कमेटी जे इजलास में शिरकत जी मुखालफ़त संदसि चवण आहे त अली अमीन गंडापुर ते दहशतगर्दी जा केस आहिनि। एपिक्स कमेटी में न अचणु घुर्जे। ॻाल्हियूं सभिनी मसइलनि जो हल आहिनि पर पीटीआई वफ़ाक़ी सरकार जी ॻाल्हि में कुझु नज़र न अची रहियो आहे। कंहिंखे एनआरओ न मिलंदो। केसनि जो फ़ैसिलो अदालत कंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो मौलाना फज़लुर रहमान सां फोन ते राब्तो। इरफान सिद्दीकी जी मुलाक़ात। दीनी मदरसनि जी रजिस्ट्रेशन समेत हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर में ॻाल्हियुनि ते गौर वीचार। फज़लुर रहमान जो चवणु आहे त सियासी पार्टियुनि में ॻाल्हियूं जमहूरी अमल जी अहम ज़रूरत आहिनि। वॾनि मसइलनि खे ॻाल्हियुनि ज़रिए हल करे सघिजे थो। सिंध जे आबादगारनि ॾे एंटी कैनाल एक्शन कमेटी तरफ़ां एसयूपी जे बेदारी मार्च जी हिमायत 23 जनवरी ते सखर ऐं 13 फेबरवरी ते लाड़काणे में भरपूर एहतजाज करण जो ऐलान। अॻवान जो चवणु आहे त सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण जो फ़ैसिलो क़बूल नाहे। सिंध सरकार खे असेंबली में कैनालनि जी रिथा ख़िलाफ़ ठारा मंज़ूर करणु घुर्जे। एमक्यूएम अंदर इख़्तिलाफ़। मुख़ालिफ़ धुर अॻवान अली ख़ुर्शीदी ते सिंध सरकार सां मिलियल हुअण जो इल्ज़ाम। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी अली ख़ुर्शीदी खे हटाइण जो उसूली फ़ैसिलो करे छॾियो। लाड़काणे में अॻूणे एमपीए मौज़म अली अब्बासी ऐं संदसि पुट समेत 8 ॼणनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। सियाल हाउस जे इंचार्ज सैयद ज़ुल्फ़कार अली शाह जी फरियाद ते दड़ू थाणे ते एफआईआर दाख़िल कई वई। मौज़म अब्बासी फायरिंग जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। संदसि चवणु आहे त केस दॿाउ में आणण लाइ कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। 10-15 सालनि खां अहिड़े क़िस्म जा कूड़ा केस दाख़िल थी रहिया आहिनि। सियाल हाउस ते हमले जो इल्ज़ाम बेबुनियाद आहे। एसएसपी खे समूरी ॼाण हुजण बावजूद मत सियासी जुर्च ते कूड़ी एफआईआर दाख़िल कई वई। पुलिस सियासी वांगार वही रही आहे। आईजी सिंध मामले जो नोटिस वठी शफ़ाफ़ जांच कराए। बागड़िजी जे जतोई बिरादरीअ में 40 सालनि खां हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो। हिक धुर ते 7 खून साबित थियण ते 1 करोड़ 75 लख रुपया ॾंड झेड़ींदड़ धुर चइनि किस्तनि में रक़म ॾियण जी पाबंद हूंदी। मुतासिर धुर वटि मेड़ बि वठी वेंदी। कराची में 2 उहिदनि ते मुक़रर थियल कराची इंटर बोर्ड जो चेयरमैन बदली। गैर कानूनी कमनि ऐं एजेंट माफिया ज़रिए थींदड़ गैर कानूनी ओगाणियुनि जी निशानदेही बाद सिंध सरकार अमीर कादरीअ खे बदली करे छॾियो। चार्ज मैट्रिक बोर्ड जे चेयरमैन हवाले नोटिफिकेशन जारी। ऐं केपटाउन टेस्ट में ॾखिण अफ्रीका बैटरनि पाकिस्तानी बॉलर्स खे धोई छॾियो। ओपनर रियान ऐं कप्तान जूं शानदार सेंचुरियूं। प्रोटीज़ जूं 4 विकेटुनि जे नुक़सान ते 300 रन खां वधीक रन्सूं।